सलामती आहे पर वरी छा थो फरमाए भई ओ मामू तो जंहिं ॾींहुं मां दुनिया जे जहान मारे लत फरमाईंदुमि वफ़ात पाईंदुमि उन ॾींहुं बि मां ते सलामती हूंदी। हाणे ॻाल्हि त ॿुधो हिकिड़ी भला कहिड़ी ख़बर कंहिंखे त मां अलाए कहिड़े हाल मौत थींदो काथे हूंदुमि अलाए कीअं मौत थींदो अलाए को धकु लॻंदो बीमार थींदुमि अलाए कलमो पढ़ी मौत थींदो अलाए शरीयत ते हूंदुमि इन पंहिंजे पेर ते पूरो हूंदुमि अलाए पेर तिरकी वेंदो छा थींदो पर ईसा अलैहिस्सलाम ॼमण सां थो फरमाए त भई यौम अमूत जंहिं ॾींहुं मां दुनिया जे जहान मां पहुतुमि उन ॾींहुं मां ते सलामती हूंदी। अञा अॻे मज़ेदार ॻाल्हि थो करे फरमाए तो यौम उबअसु हय्या यौम माना ॾींहुं बास माना हिसाब किताब जो ॾींहुं ख़ुदा जे कोर्ट में बीह करे हिसाब किताब थींदो क़यामत जे ॾिहाड़े अॻियां पोयां हिक मैदान में ख़ुदा जे कोर्ट में हिसाब किताब लाइ गॾु थींदासीं। फरमाए तो यौम उबअसु हय्या उन ॾिहाड़े जी मां ते सलामती हूंदी। ईसा अलैहिस्सलाम ॼमण सां केॾा इल्म ग़ैब जा ॿुधायो पर मां अल्लाह जो गानो आहियां मां तव्हांजे नबी थी आयो आहियां मां ते इंजील किताब बाद में नाज़िल थींदो अञा जेको नाज़िल न थियो आहे ऐं चए थो मां पंहिंजे जीजल अमड़ सां भलाई करण वारो आहियां मां तव्हांजे वॾी बरकत वारो थी आयो आहियां मां ॾाढो करण वारो न आहियां बदबख्त शकी बि न आहियां मां पंहिंजे जीजल अमड़ सां बि भलाई करण वारो आहियां ऐं मां अॼु आयो आहियां अॼु बि मां ते सलामती आहे ऐं जंहिंजे दुनिया जो जहान मां वफ़ात पाईंदो वञे मां ते सलामती हूंदी ऐं जंहिंजे काम जे रब जे कोर्ट मां क़ब्र में उथी करे हाज़ुर थींदुमि उन ॾींहुं बि मां ते सलामती हूंदी। जे ईसा अलैहिस्सलाम एॾा इल्म ग़ैब ॿुधाए सघे थो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इहा तौहीद आहे त मदीने वारो साईं बि ॿुधाए सघे थो मुस्तफ़ा जा असहाब भी ॿुधाए सघनि था पिया अहल बैत करबला जा शहीद ॿुधाइनि था पिया पीरनि जो पीर दस्तगीर महबूब सुभानी ॿुधाए सघे थो पियो। दोस्तो शिरक नाहे वलीअ जी पहचान करामत में हूंदी आहे नबीअ जी पहचान मौजज़े में हूंदी आहे उहो नबी कहिड़ो आहे जेको मौजज़ो न ॾेखारे सघे उहो वली कहिड़ो आहे जेको करामत न ॾेखारे सघे। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाए छॾियां त असां ते मज़े में जूं आहिनि ॻाल्हियूं आख़िरी ॻाल्हि हे वरी चवंदा थी दस्तगीर ॿेड़ो तारियो हाणे अल्लाह ॿोड़ियो दस्तगीर तारियो ये मुशरिक हे मुशरिकनि जो कमु इहो हूंदो आहे शिरक जो इहा फतवा असां ते पर तव्हां वरी चवंदा असां ते ईअं छो था चइनि हाणे इन चवण खां तव्हांजी जान छुटंदी जॾहिं त नबी अलैहिस्सलाम खे न छॾियऊं नबी साईं खे बि हिकिड़ा चइनि त चरियो आहे माज़अल्लाह हिकिड़ा चवनि त शाइर आहे ॿिया चवनि त जादूगर आहे के चवनि त काहिन आहे हाणे तूं हुन महबूब ॾे बि नज़र कर पाण ॾे बि नज़र कर जे कंबर वारे सरदार हक़ जो नारो हयो त बमनि जा मथां टड़का लॻा पिया आहिनि पोइ तूं बि जे हक़ सत ते कदम रखिजे त सभई तोखे शाबस कनि था शाबस जो आसरो ई न कर पंहिंजो कमु कर ऐं जो कामयाबी तुंहिंजा कदम चुमींदी। दोस्तो कुरान पाक में लिखियल आहे अल्लाह साईं थो फरमाए उजीब दावत दाए इज़ा दान क़बूल कंदो आहियां दुआ घुरंदड़ जी दुआ जॾहिं मूंखां घुरंदो आहे फस्त जी बोली पोइ भरे त मां घुरे अल्लाह पाक जो भी कम फरमाए तो उनमें दिल में एतराज करणो सख्त गुनाह आहे अल्लाह पाक फरमाए थो नथो बर्दाश्त करे सघे हथ खणी मां खां घुर मुसीबत खां बचण लाइ माफ़ी पनाह घुर का तलब थी उहा घुर का तोखां शइ हथनि में वई आहे हली उन जे वापसि वञण लाइ मां खां दुआ घुर मां तोखे आने ॾियां
त हाणे हिकिड़ी करामत दस्तगीर मां तव्हांखे इहे ॿुधायां त उहा माई हुई बगदाद जे इलाइक़े जी जंहिंजो पुटु परणायूं ॼञ मोटी अचे पई ओट तो तूफ़ान पियो दरियाह दजली इराक में अॼु मौजनि सां वहे थो तूफ़ान जो पियो बेड़ो लर्ज़श में अची वियो बेड़ो ॼञ सूधो घोट कुंवार सूधो ॿुधी वियो कुराड़ी ॾिठो त मुंहिंजो पुटु मुंहिंजी नुंहुं अलाह सिकी सिकी पुटु ॾिनो हो इन जाइ ते गर्भ थी वियो हेॾे ॿुधाए माई वीचारी खां पुटु न विसरे पई असां ॾिठो आहे कंहिंजो को नुक़सानु थी वेंदो आहे त उते वञी रोईंदो आहे त हिते मुंहिंजो बच्चो मारियो हो हिते मुंहिंजो पुटु मरी वियो हो हिते मुंहिंजो भाउ हिते मुंहिंजो पीउ फौत थियो हो उन जॻह खे ॾिसी करे दिलि खे आथत ॾींदो आहे इहा कुराड़ी जी करामत लिखियल आहे इहा कुराड़ी रोज़ानो वीचारी वञी दजली दरिया जे किनारे ते वञी करे तकींदी त हिन दरिया में मुंहिंजो पुटु ऐं मुंहिंजी नुंहुं ऐं बेड़ो ॼञ जो गर्क थी वियो रोई रोई दुआऊं घुरे बुज़ुर्गनि ॾे वञे साल गुज़री वियो पूरो कंहिं माण्हुनि चयुसि त बगदाद में शहनशाह बगदाद सैयद अब्दुल कादिर जीलानी बि ॾिठो थी वई आहे कॾहिं चई न ॿुधो अथमि चई बसि उते वञो उनजो एॾो शान आहे जो हथ खणी दुआ घुरे त तुंहिंजो कमु ठही वेंदो माई दौरे करे बगदाद शरीफ में आई गौसे आज़म सरकार पीरनि जो पीर दस्तगीर वेठो आहे माई दाह करण लॻी क़िबला अल्लाह जो नालो थी गौर को आख़िरी ॻाल्हि आहे क़िबला अल्लाह जो नालो थी हाणे तूं असांखे चइबो अल्लाह जो नालो थी अल्लाह जो नालो थी असां खंगदासीं ई कोन पर दस्तगीर खे अल्लाह जो नालो थी बीह रहियो वो माई चओ मूंखे पाक रब जो नालो मेड़ कयो थी चओ माई चई साईं मुंहिंजो बचिड़ो मुंहिंजी नुंहुं शादी कयूं उहो बेड़ो ॼञ अचे पई दजली दरिया में तूफ़ान पियो गर्क थी वियो अल्लाह जो नालो थी दुआ घुरी मूंखे उहो पंहिंजो पुटड़ो मोटाए ॾे रब खां वठी ॾे अल्लाह जो नालो पियो रब जे रहमत दरिया बेकिनारा पीरनि जो पीर दस्तगीर हली पियो जमा शान हली खलीफा हला मौत के हला हल माई हल अची दरिया जे किनारे ते माई दाह कई क़िबला हिन जाइ ते मुंहिंजे ॼञ जो बेड़ो बुॾी वियो हो गौसे आज़म सरकार ख़ुदि फरमायो बरकाता नफ़िल पढ़ी करे हथ तो खणे ऐ मुंहिंजा इलाहल आलमीन ऐ परवरदिगार आलम ऐ ख़ालिक अकबर तुंहिंजे आॾो का देर नाहे तूं निस्त मुहिस्त करण वारो आहीं अणहूंद महूंद करण वारो आहीं जेकॾहिं ॿुॾल बेड़ो तारे त मुंहिंजा मौला तुंहिंजे आॾो देर कोन्हे हिन तुंहिंजी बांधनी मूंखे तो रब जो नालो विधो आहे ऐ मुंहिंजा मौला मुस्तफ़ा जे बचड़नि जो वास्तो थी हिन माई जी ॼञ बेड़ो त ॿाहिरि कढो अञा दस्तगीर जा हथ वारा कई त बेड़ो ॿाहिरि निकिरी बीह माई दाह कई क़िबला बेड़ो अची वियो चए सुञाण तुंहिंजो आहे मुंहिंजो आहे इहो मुंहिंजो पुटु आहे या ॼञ आहे हाणे मां तव्हां खां थो पुछां पियो त दस्तगीर दुआ घुरी ॿुॾल बेड़ो तरी निकितो भला इहो दुआ जा रब फरमायो आहे नमाज़ पढ़ी अल्लाह आमीन मुंहिंजा अल्लाह मूंखे त मुंहिंजो फलाणो माण्हू हीअं करे मूंखे ज़मीन फलानी मिले फलाणो प्लाट मिले हे कर्ज़ लहे हे वापारु पूरो थिए हे हीअं थिए इहे सभु दुआयूं अॻे न थियूं पयूं बाक़ी ॿेड़ो ॿुॾल न निकिरंदो कई जाइ ते लिखियलु आहे कहिड़ी जाइ ते लिखियलु आहे असुली छा आहे त इहा ॻाल्हि उन्हनि खे न वणंदी जंहिंखे दस्तगीर न वणंदो हाणे मां जे कंहिंखे न वणंदुमि न पोइ मां तोड़े कमु भलो कंदुमि न हिकिड़ी माई खे हिकिड़ो वली हो हुनजो मुड़ुसु अची माई खे छा कंदो आहे चए त अघोरे ॾिठी अलाह जो वली उॾरंदो वियो चए हा चए कीअं हो चए वाह वाह भुकट कंदो वियो चए मां हुयो मां बि चवां लामाड़ा खाईंदो माना उहा माई राज़ी न हूंदी आहे मुड़ुस ते पोइ ॻाल्हि इहा यादि दस्तगीर जंहिंखे न वणंदो त उनजी करामत बि न वणंदी जंहिंखे पीरनि जो पीर दस्तगीर वणंदो हुनखे करामत बि वणंदी
जो गौशादम सरकार की दुआ सां बुडल बेड़ो बाहर निकलो त शिरक केड़ो थी पयो शिरक नाहे या अल्लाह वाले की करामत आ ता मगमून थींदा कयो मुंझा न थींदा कयो अज फकीर तवा खे जे गैब अल्लाह मादी हाल मुस्तकबिल जूं ॻाल्हियूं अल्लाह जे पाक नबी ईसा अलैहिस्सलाम जमण सां ॿुधाए छॾियूं क़ुरान पाक में तव्हां खे साबित करे ॾिनियूं सुनीतूं पंहिंजे अक़ीदे ते पूरो आहे तोखे मुबारक आहे तूं मुशरिक न आहे तूं मुवहिद आहे पोइ उहे बि क़ुरान पढ़ी करे नथा सम्झनि था असां जेको वस कोन्हे उनखे उस्ताद अहिड़ो मिलियो आहे असांखे उस्ताद लजपाल मिली विया आहिनि मुंहिंजो अर्ज़ु करणु अव्हांजे प्यारनि जी ख़िदमत में ऐं अव्हां प्यारनि जो ॿुधणु इंशाअल्लाह अल्लाह पाक क़बूल फरमाए।